अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा। नज़र विझूं था हिनमहिल जी अपडेट ते। नाज़रीन, काज़ी अहमद खां साहिल लाखू जी रिपोर्ट मूजिबि यूनियन काउंसिलर काज़ी अहमद जे मुलाज़िम मोहम्मद ख़ान मला गुज़िरियल 7 महीननि खां पघार न मिलण खिलाफ़ प्रेस क्लब काज़ी अहमद पोचीदा आहिनि चयो त 2010 में मूंखे यूनियन काउंसिलर काज़ी अहमद में नाइब कासिद जी नौकरी मिली हुई, पर अञा ताईं पको नथो कयो वञे, जंहिंजो केस सिंध हाई कोर्ट में हलंदड़ आहे। हाणे गुज़िरियल 7 महीननि खां पघार बि बंदि करे छॾी अथनि ऐं जॾहिं मां ड्यूटी वञा थो त मूंखां हाज़िरी बि नथा वठनि। ऑफिसर क्लार्क चए थो त अव्हां जो कोर्ट में केस हले पियो, अव्हां ड्यूटी ते न अचो। हिन वज़ीर आला सिंध बल्दियात जे वज़ीर सेक्रेटरी DC शहीद बेनज़ीर बाद खे अपील कंदे चयो त खुदारा मूं ते रहम कयो, मुंहिंजी पघार चालू करियो, मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि, मूं वटि किरायो बि न आहे, ऑफिस में अचां थो 8-10 किलोमीटर पंधु करे, ऑफिसर चए थो त ऑफिस में वेहण बि कोन था ॾियनि, खुदारा रहम कयो, मूंसां इंसाफ़ करियो ऐं पघार ॾियो।